अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां आहियां फराशा। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीका कब्ज़े में वरितल ईरान जे जहाज़ ऐं अमले खे पाकिस्तान हवाले करे छॾियो। अमेरिका मीडिया मूजिब जहाज़ ईरान खे वापसि करण लाइ पाकिस्तान जे हवाले कयो आहे। जहाज़ जे अमले जे 22 ॼणनि खे बि पाकिस्तानी इख़्तियारनि हवाले कयो वियो। अमरीकी अमलदारनि मूजिब जहाज़ जे अमले जे 6 ॼणनि खे गुज़िरियल हफ़्ते ई ख़िते जे हिकु मुल्क हवाले कयो वियो हुयो। जहाज़ खे हाणे मालिक जी तहवील में ॾिनो पियो वञे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां अॼु खां हुर्मुज़ में फाथल जहाज़नि खे कढण जो ऐलान। प्रोजेक्ट फ्रीडम जो आगाज़ विच ओभर जे वक़्त मुताबिक़ सुबुह जो कयो वेंदो। ट्रंप चयो आहे त ईरान सां तमामु मुसबित ॻाल्हि ॿोल हली रही आहे। गैर जानिबदार मुल्कनि जे जहाज़नि खे महफ़ूज़ रस्तो ॾींदासीं। कंहिं बि क़िस्म जी रुकावट वधी वई त सख़्त जवाब ॾिनो वेंदो। ईरान जे सुप्रीम नेशनल काउंसिल जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी चयो आहे त हुर्मुज़ वारे लंघ में अमरीकी मुदाख़लत जंगबंदीअ जी भञकड़ी हूंदी। हुर्मुज़ ऐं ईरानी नार जो इंतज़ाम ट्रंप जे बयाननि सां न थींदो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबारी हफ़्ते जी शुरूआत में तेज़ी। 100 इंडेक्स में 2% इज़ाफ़ो। इंडेक्स 3275 पॉइंटनि जे इज़ाफ़े सां 1,66,269 पॉइंटुनि जी सतह ते पहुची वियो।